हिकिड़े मुल्क जो बादशाह हुजे, उन जी हिकिड़ी धीउ शहज़ादी हुजे, पर हुजे बि हिकिड़ी ऐं ॾाढी बादशाह जी दादली हुजे। पर उनखे जेको आहे सो ॾाढो गुरूर हूंदो हो ऐं ॾाढी नखरेली हूंदी हुई ऐं उनखे ॾाढो तकबर ऐं बांवर हूंदो हो। त बादशाह हिकु दफ़ा सोचणु लॻो त छो न हिन शहज़ादी जी शादी करायां, पर शहज़ादी शादी करण जे लाइ तयार ई न हूंदी। बादशाह हिकिड़े चकर छा कयो जो काफ़ी माण्हुनि खे घुरायो, काफ़ी शहज़ादियुनि खे घुरायो, बादशाहनि खे घुरायो, वॾी हिकिड़ी दावत कई, जाम माण्हू हुजनि ऐं शहज़ादी खे बि गॾु घुराई ऐं शहज़ादी खे चवणु लॻो त हिननि मज़ा तोखे जेको बि पसंदि अचे, शहज़ादो बादशाह जेको बि पसंदि अचे तूं ॿुधाइजां, तुंहिंजी शादी आउं उन सां कराईंदुमि। हाणे शहज़ादी खे त शादी करणी न हुजे, हुन तकबर ऐं बांवर हो, त शहज़ादी हुनखे ॾिसे कुझु ग़लति चवे, हुन शहज़ादे खे ॾिसे त ग़लति चवे, बादशाह खे ॾिसे त ग़लति चवे, सभिनि खे जेको आहे सो हिन ठुकरायो। ऐं हिकिड़ो बादशाह हुजे दाढ़ी वारो ऐं उनखे ॾिसी ऐं उनखे ॾाढो जेको आहे सो उनजी बेइज़ती वग़ैरह जाम कई उन। त हुन बादशाह खे जेको आहे सो ॾाढी कावड़ चढ़ी वई ऐं बादशाह खे चवणु लॻो, जेको उन शहज़ादी जो पीउ हुजे, चवणु लॻो त ॾाढी बेइज़ती मुंहिंजी थी आहे, असीं तो वटि बेइज़ती कराइण आया आहियूं छा? त हिते बादशाह खे ॾाढी कावड़ चढ़ी वई। हाणे उहो बादशाह दाढ़ी वारो ऐं उहे माण्हू जेको आहे सो उतां हलिया विया हलिया। त हिते उहो बादशाह चवणु लॻो पंहिंजी धीउ शहज़ादी खे त तो सुठो न कयो, तो जेके आयल महिमान हुआ शहज़ादा बादशाह, तो सभिनि जी बेइज़ती कई, तोखे आउं न बख़्शींदसि, तुंहिंजी शादी आउं हिकु फ़क़ीर सां कराईंदसि। हाणे इहो मुंहिंजो जेको वचन ऐं वाइदो हुअसि सो आउं इहो पंहिंजो पूरो कंदुसि, तुंहिंजी शादी फ़क़ीर सां कराईंदसि। त शहज़ादी चवणु लॻी त फ़क़ीर सां शादी आउं न कंदसि। त बादशाह चवणु लॻो तोखे कहिड़े बि हाल में फ़क़ीर सां शादी करणी पवंदी। त हिते कुझु ॾींहं गुज़रिया त हिकिड़ो फ़क़ीर आयो बादशाह जे महल जे अॻियां ऐं बादशाह जेको आहे सो ॾिसे त फ़क़ीर हुजे, त सिपाहियुनि खे चयो त हिन फ़क़ीर खे वठी अचो। फ़क़ीर जॾहिं आयो, हाणे बादशाह बि उते वेठो हुजे, शहज़ादी बि हुजे, काफ़ी माण्हू बि हुजनि। त बादशाह चवणु लॻो हिन फ़क़ीर खे त को सुठो गानो या सुठो कलाम त मूंखे ॿुधा। त बादशाह उन फ़क़ीर खे इहो चयो कलाम जे लाइ। त फ़क़ीर चवणु लॻो त जेका बादशाह सलामत जी मर्ज़ी, जेको हुकम। त फ़क़ीर कुझु गानो वग़ैरह गुनगुनाए उनखे ॿुधाई। त बादशाह खे उहो गानो तमामु वणी वियो ऐं बादशाह चवणु लॻो त गानो तूं ॾाढो सुठो ॻायो आहे ऐं मूंखे ॾाढो पसंदि आयो आहे, तोखे आउं इनाम ज़रूरु ॾींदुसि। त फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु जेका तव्हांजी मर्ज़ी, जेको इनाम मूंखे ॾियो, मूंखे तव्हांजो इनाम क़बूलु आहे। त हिते बादशाह चवणु लॻो त तोखे इनाम तौरु आउं मुंहिंजी धीउ शहज़ादी जो संग ॾियां थो ऐं हुन सां शादी तोखे करणी पवंदी। त फ़क़ीर चवणु लॻो त बिल्कुलु जेको तव्हांजो हुकम। बादशाह खे चवणु लॻो त हिते शहज़ादी इनकार करणु लॻी ऐं चवणु लॻी त आउं हिकु फ़क़ीर सां शादी न कंदसि। त बादशाह चवणु लॻो त मूं वचन ऐं वाइदो कयो आहे, सो आउं कॾहिं कोन फिरंदसि, तुंहिंजी शादी हिन फ़क़ीर सां लाज़मी ज़रूरु कराईंदसि। नेठि बादशाह उन शहज़ादी जी शादी उन फ़क़ीर सां कराए छॾी ऐं बादशाह चवणु लॻो उन शहज़ादी खे त तूं हाणे पंहिंजे मुड़ुस सां गॾु हली वञ ऐं मुंहिंजे महल में हिकु मिंट बि न रह। बादशाह खे ॾाढी कावड़ हुजे, छो त भरी महफ़िल में जेको आहे सो उनजी धीउ शहज़ादी माण्हुनि जी बेइज़ती वग़ैरह जाम कई हुजे। हाणे उहा शहज़ादी उन फ़क़ीर सां गॾु वई। हाणे ॿई अचनि पिया त अॻियां हिकिड़ी वॾी शिकार जी गाह हुजे, जेको शिकार गाह चवंदा हुजनि, जंहिंखे वॾो आस्थानु चइजे शिकारियुनि जो हिसाब सां जेको। त शहज़ादी पुछा करणु लॻी त हीअ शिकार गाह कंहिंजी आहे? त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो हीअ शिकार गाह उन जी आहे जेको ॾाढ़ी वारो बादशाह हो, जंहिंजी तो बेइज़ती कई हुई। त उन शहज़ादी खे ॾाढो दिलि में ॾुख थियो ऐं चवणु लॻी त ॾाढी ख़ूबसूरत शिकार गाह आहे, छो न हिन बादशाह सां शादी करियां हुआ त हीअ शिकार गाह मुंहिंजी हुजे हा। हाणे थोरो वरी अॻियां विया, तमामु सुठो बहितरीनु हिकिड़ो बाग़ हुजे। त उहा शहज़ादी उन फ़क़ीर खे चवणु लॻी, पंहिंजे मुड़ुस खे चवणु लॻी त हीअ बाग़ कंहिंजो आहे, ॾाढो ख़ूबसूरत ऐं भलो आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो हीअ बाग़ जेको उन जो बादशाह जो आहे, ॾाढ़ी वारो जेको, जंहिंजी तो बेइज़ती कई। त शहज़ादी खे ॾाढो ॾुख थियो ऐं चवणु लॻी त मूं ॾाढो ग़लति कयो, ऐं ईअं न करियां हुआ, उन सां शादी करियां हुआ त हीअ बाग़ बि मूंखे मिले हा। हाणे वरी अॻियां विया, ॾाढो ख़ूबसूरत शहरु हुजे, महल महलात बंगला वग़ैरह उते जाम ठहिया पिया हुजनि। त हिते शहज़ादी चवणु लॻी उन फ़क़ीर खे, पंहिंजे मुड़ुस खे, त हीअ शहर, हीअ बंगला, हीअ माड़ियूं कंहिंजियूं आहिनि? त हिते उहो फ़क़ीर चवणु लॻो हीअ बि उन माण्हुनि जूं आहिनि जंहिंजी तो बेइज़ती कई हुई, जेको ॾाढ़ी वारो बादशाह हो। त शहज़ादी ॾाढो दिलि में ॾुख कयो ऐं चवणु लॻी त मूं ग़लति कयो, आउं जी बेइज़ती न करियां हुआ, हिन सां शादी करे छॾियां त हीअ ऐशो आराम सभु मूंखे मिलंदो आहे। त फ़क़ीर हिते जेको जो मुड़ुस हो उहो चवणु लॻो तूं छो पई पुछा करें, कंहिं गैर मर्द जी पुछा न कर, तूं जेको आहे सो मुंहिंजी ज़ाल आहीं ऐं इहो पुछा करणु तुंहिंजो मुनासिबु कोन्हे तोखे ऐं सुठो कोन्हे, तूं हल। हाणे उहो फ़क़ीर उन शहज़ादी खे वठी ऐं सिधो आयो हिकिड़ी झोपड़ी हुजे उते। त शहज़ादी चवणु लॻी त हीअ झोपड़ी कंहिंजी आहे? त फ़क़ीर चवणु लॻो त हीअ झोपड़ी मुंहिंजी आहे, अॻे मुंहिंजी हूंदी, हाणे अॼु खां पोइ तुंहिंजी आहे, पाण ॿई हिन में रहंदासीं।
त हिते शहज़ादी खे ॾाढो ॾुख थियो ऐं दिलि में चवणु लॻी त आउं किथे अची फाथी आहियां ऐं जेको आहे सो हाणे हिन झूपड़ी में कीअं रहंदसि, कीअं गुज़ारो कंदसि। हाणे शहज़ादी महलनि में रहण वारी झूपड़ी में रहे त रहे कीअं। हाणे फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादी खे त हाणे मानी वग़ैरह पचा, मूंखे बुख लॻी आहे त आउं खायां। हाणे शहज़ादी कॾहिं ज़िंदगी में कमु कयो ई न हुजे त हिते फ़क़ीर कुझु हुनजी मदद कई। मेड़ी आॾो उबतो मानी वग़ैरह पचाए हिननि आॾी उबती, उहा हिननि खाई ऐं उहा हिननि मानी वग़ैरह खाधी। हाणे जॾहिं सुबुह थियो त बादशाह उन शहज़ादी खे उथारियो ऐं चवणु लॻो त वञी घर जो कमकार कर, ॿुहारी वग़ैरह ॾे, पाणी वग़ैरह भर, कमकार कर। हाणे शहज़ादी जो कॾहिं कमकार वग़ैरह कयल बि न हुजे त नेठि मजबूरी में शहज़ादी उहे घर जा कमकार वग़ैरह कंदी हुई। हिते कुझु ॾींहं गुज़रिया त हाणे हिन जे घर में खाइण जे लाइ कुझु बि न हुजे त फ़क़ीर चवणु लॻो त जेको कुझु हो खाइण जे लाइ त पाण हिसो तो खाधोसीं पिए। हाणे जेको आहे सो तोखे बि गॾु, शहज़ादी खे चवणु लॻो तोखे बि गॾु कमु करिणो पवंदो, तॾहिं पाण खाईंदासीं पीअंदासीं। हाणे शहज़ादी जो कॾहिं ज़िंदगी में को कमु कयल ई न हुजे त फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादी खे त तोखे कुझु टोकरियूं वग़ैरह ठाहिणु खपनि, को छबियूं वग़ैरह ठाहिणु खपनि। वियो वञी खजी या पन वग़ैरह पटे आयो ऐं अची उन शहज़ादी खे ॾिनी ऐं चवणु लॻो त तूं हिन सां टोकरियूं वग़ैरह छबियूं वग़ैरह जेके चोजनि उहे हिन में ठाह। हाणे शहज़ादी ठाहींदे ठाहींदे शहज़ादी खे धक लॻी आहे, अंगूरनि मां रतु निकिरी वियो। कॾहिं ज़िंदगी में कमु कयो ई न हुजे शहज़ादी खे ॾाढी सज़ा ऐं सिकत अची वई त उहो फ़क़ीर चवणु लॻो हीउ कमु तोखां न थींदो। त हिते फ़क़ीर चवणु लॻो उन शहज़ादी खे, पंहिंजी ज़ाल खे, तोखे कुझु मिटी या थां वग़ैरह आउं आणे ॾींदसि ऐं हिकिड़े शहर में तोखे विकिणणा पवंदा, तूं उहो कमु करे वेंदे, बाक़ी ॿियो कमु तोखां न थींदो। त हाणे कुझु मिटी या थां वग़ैरह दिला वग़ैरह चोजनि उहे वठी आयो उन शहज़ादी खे जेको आहे सो हिकिड़े शहर जे पासे में रखाए ॾिना ऐं उते जेको आहे सो उहा शहज़ादी थां वग़ैरह विकिणणु लॻी। त माण्हू वीचारा ॾिसंदा हुआ त हीअ वीचारी हिकिड़ी शहज़ादी छोकिरी पंहिंजो पेट गुज़र जे लाइ थां वग़ैरह विकिणे पई, त माण्हुनि खे ॾाढो रहम ईंदो हो, अची उन शहज़ादी खां थां वग़ैरह वठंदा हुआ, को दिला को मटको वग़ैरह मिटी या थां। ईअं कंदे कुझु ॾींहं गुज़रिया त शहज़ादी रोज़ थां विकिणंदी। त हिकु चकर शहज़ादी छा कयो जो रोड जे विच ते वेही ऐं जेको आहे थां विकिणणु लॻी त उते हिकिड़ो सिपाही आयो ऐं अची उन शहज़ादी जा थां वग़ैरह सभु भञी छॾी ऐं चवणु लॻो त पूरे रोड जे विच ते थां वग़ैरह विकिणे पई त माण्हू अचु वञु वारा किथां मटनि। नेठि शहज़ादी मायूस थी वापसी पंहिंजे घर मोटी आई ऐं फ़क़ीर उते आयो। शहज़ादी चवणु लॻी फ़क़ीर खे त मुंहिंजा थां वग़ैरह उन सिपाही टोड़े छॾिया। त फ़क़ीर चवणु लॻो तूं बेअकुल आहीं ऐं जेको रोड जे विच ते थां रखी विकिणंदे त लाज़मी आहे त माण्हू उतां अचु वञु किथां कनि, त उन हिसाब सां तुंहिंजा थां वग़ैरह हुननि टोड़े छॾिया हूंदा। त शहज़ादी चवणु लॻी त बिल्कुलु मुंहिंजी ग़लती आहे। त हिते फ़क़ीर चवणु लॻो इहो कमु बि तोखां न थियो, ऐं वञा थो तुंहिंजे लाइ ॿियो को कमु अहिड़ो ॻोल्हे अचां थो ऐं उहो तूं कजां। त फ़क़ीर वियो हिकिड़े बादशाह, हिकिड़ो शाही महल में, उते हिकिड़ो कमु ॻोल्हे आयो ऐं आयो अची शहज़ादी खे चवणु लॻो त तुंहिंजे लाइ हिकिड़ो कमु ॻोल्हे आयो आहियां। हिकिड़ो शाही महल आहे, उते तोखे बोरची जो कमु करिणो पवंदो, उते रध बचाव तोखे करिणो पवंदो, उहो कमु आहे तुंहिंजो ऐं उतां तोखे जेका बि मानी वग़ैरह मिलंदी त पाण ॿई खाईंदासीं। हाणे जॾहिं ॿियो ॾींहुं थियो, उहा शहज़ादी वई उते शाही महल में कमु करणु लॻी ऐं जेको बि कमकार वग़ैरह कंदी हुई ऐं जेको बि खाधो वग़ैरह बचंदो हो त उहो खणी ईंदी हुई, पाण बि खाईंदी हुई, उन फ़क़ीर खे बि खाराईंदी हुई। त ॾाढो ॾुख थियो उन शहज़ादी खे, ॾाढो अफ़सोस थियो त आउं पंहिंजे पीउ बादशाह जी दादली धीउ शहज़ादी ॾाढी ॾुख ऐं तकलीफ़ परेशानी में अची वई आहियां। हाणे मूंखे ॾाढो अहसासु ऐं थिए पियो त इहो तकबर ऐं बावर कॾहिं बि न करणु खपे, ज़िंदगी ॾाढी मुंहिंजी ॾुखी थी वई आहे। हाणे शहज़ादी रोज़ कमु करणु लॻी, रोज़ कमु करणु लॻी उते उन शाही महल में बोरची जो कमु कंदी हुई। त हिकु चकर कमु कई पियो उन शाही महल में त ॾाढियूं शादी जूं जेके सो तयारियूं पिया हलियूं, उते माण्हू आम जाम हुजनि, हर शइ हुजे। त शहज़ादी दरी मञा ॾिसी ऐं चवणु लॻी त शादी अलाए कंहिंजी आहे ऐं ॾाढो ॾुख थियो, ॾाढी तकलीफ़ थी ऐं चवणु लॻी त काश आउं पंहिंजे पीउ बादशाह जी ॻाल्हि मञा हुआ, मुंहिंजी शादी बि अहिड़े हिसाब सां थी वियो आहे, ॾाढा माण्हू अचनि हा, धाम धूम सां शादी थी आहे ऐं मूं ॾाढो ग़लति कयो ऐं उनजी सज़ा मूंखे मिली वेली। त हाणे उहा शहज़ादी उतां जेको आहे सो मानी वग़ैरह खणी ऐं जेको आहे सो निकिती। जीअं ॿाहिरि निकिती त उन ॾाढी वारे बादशाह ते उनजी नज़र पई त उहा मानी वग़ैरह उनजे हथनि मां किरी वई ऐं उनजे हथनि मां जेको आहे सो खाधो पीतो जेको खयो हो त उहो सभु किरी पियो ऐं ज़मीन पेरनि मां निकिरी वई। चवणु लॻी त आउं उते कमु करियां पई जिथे मूं शादी जो इनकार कयो ऐं उन बादशाह जी जेको आहे सो मूं बेइज़ती कई हुई ऐं उतां वञणु लॻी त उन बादशाह ॾाढ़ी वारे जेको आहे सो उन शहज़ादी जे ॿाह मां झलियो ऐं शहज़ादी खे चवणु लॻो त मूंखे सुञाती कोन छा? त शहज़ादी चवणु लॻी त मूं तोखे सुञातो ऐं मूं तुंहिंजी बेइज़ती बि कई, उनजे लाइ आउं तोखां माज़रत करियां थी ऐं तोखां माफ़ी वठां थी, मूंखे माफ़ु करे छॾ। त हिते उहो बादशाह चवणु लॻो अञा बि कोन सुञातई? त शहज़ादी चवणु लॻी त मतिलबु आउं तुंहिंजो सम्झसि कोन। त उहो बादशाह चवणु लॻो जिथे तूं थां विकिणंदी हुएं
उते थां तुंहिंजा टोअण वारो को सिपाही न पर आऊं हुअसि ऐं जेके बि तो कम वग़ैरह कया जिथे बि हुअसि उते आऊं हुअसि ऐं फ़क़ीर थी तोसां शादी कई। मूं पंहिंजी ॾाढ़ी लाहे ऐं बिना ॾाढ़ी जे जेको पंहिंजो भेस जेको आहे सो मूं बदिली कयो ऐं तोसां शादी कई छो तूं मूंखे पहिरीं नज़र में ई वणी वयूं आहीं। ऐं पोइ मूं मुंहिंजी ॾाढ़ी वग़ैरह लाहे ऐं तोसां जेको आहे सो उन फ़क़ीर जे रूपाणे में थी, उन रूप उन अंदाज़ में थी ऐं तोसां शादी कई। ऐं उमेदु आहे त तोते इहे सख़्तियूं ऐं तोते ॾुख जेके आया ऐं जेके तोखे इहे कम कया हाणे तूं इन मज़ा काफ़ी सम्झी वई हूंदे। ऐं उहो ई आहियां बादशाह ॾाढ़ी वारो ऐं तुंहिंजो मुड़ुसु फ़क़ीर ऐं उहो साॻी आहियां। त हिते उहा शहज़ादी चवणु लॻी त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी, मूं तुंहिंजी बेइज़ती कई ऐं तोसां माफ़ी ऐं माज़रत करियां थी ऐं मूंखे मुंहिंजे गुरूर ऐं तकबर ऐं बांवर जी जेको सज़ा मूंखे मिली वई, वाक़ई ॾुख तकलीफ़ूं परेशानियूं आहिनि, मूंखे माफ़ु करे छॾ। ऐं पोइ उन बादशाह ॾाढ़ी वारे उन शहज़ादी खे माफ़ु कयो ऐं उनखे वठी सिधो उन महल में आयो। उहो महल बि उन बादशाह जो हुजे ऐं उन शहज़ादी खे वठी अंदरि आयो, ॾिसे त उहे बादशाहनि जो पीउ उहो बि उते वेठल हुजे, ॿिया ख़ासि महिमान वग़ैरह बि जाम वेठा हुजनि। ऐं उन शहज़ादी खे वञी तयारु वग़ैरह कयो उन बानिन दासिन। शहज़ादी तयारु वग़ैरह थी आई ऐं उहा शादी जी जेका तयारी हली पई उहा उन शहज़ादी ऐं उन बादशाह जे हिसाब सां उन्हनि जी हली पई। ऐं पोइ उहा तयारी शादी थी वई, शहज़ादी तयारु थी आई ऐं उहो बादशाह उन ॿिन्हिनि जी वरी थी वई वॾी शादी धाम धूम सां ऐं उहो साॻी पीउ बादशाह उन शहज़ादी जी शादी कराई। ऐं पोइ बादशाह बि ख़ुशि थी वियो, मुंहिंजी शहज़ादी धीउ सुधरी वई ऐं शहज़ादी खे बि अहसासु थी वियो ऐं तकबर ऐं बांवर ऐं गुरूर छॾे ॾिनूं। पोइ त हसी ख़ुशी सां उहो बादशाह उहा शहज़ादी पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।